सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब पहिरियों सबक 9। प्यारा बारो अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में आवके भलीकार। मां अली रज़ा मरी अवां जो रियाज़ी जो उस्ताद। लेक्चर नंबर 9 वेन डायग्राम जे बारे में आहे। वेन डायग्राम छा आहे अॼु असां इहो पढ़ंदासीं। सेट्स कैन बी रिप्रेजेंटेड ग्राफिकली बाय यूजिंग वेन डायग्राम। सेटन खे असां ग्राफिकली बि रिप्रेजेंट करे सघूं था। कीअं? वेन डायग्राम जी मदद सां। ठीक है, यह डायग्राम यह शक्ल कंहिं ॾिनी इंट्रोड्यूस्ड बाय जॉन वेन इन 1881। 1981 में जॉन वेन साहब यह वेन डायग्राम मुतारिफ कराई। इन में छा थींदो आहे? रेक्टेंगल शोज यूनिवर्सल सेट। ही जेको हिकिड़ो रेक्टेंगल आहे, इहा जेका रेक्टेंगल जी शक्ल आहे इहा यूनिवर्सल सेट खे शो कंदी आहे, यानी काइनाती सेट खे शो कंदी आहे। ऐं उन जे अंदरि, इन रेक्टेंगल जे अंदरि जेको सर्कल या ओवल ॿई ठाहे सघो था। मां ओवल ठाहिया आहिनि, हिते सर्कल ठाहियो आहे, हिते ओवल ठाहियो आहे, ॿई ठही सघनि था। सर्कल या ओवल जेको हूंदो आहे न, उहो सेट खे शो कंदो आहे। जीअं मां हिते मिसाल ॾिनो आहे, ही यूनिवर्सल सेट रखियो आहे ऐं ही हिकिड़ो ए सेट रखियो आहे। ठीकु आहे, ए सेट बि हूंदो, बी सेट अची सघे थो, हुन में टे सेट बि अची सघनि था, को मसइलो न आहे। पर सेट यूनिवर्सल सेट जे अंदरि ई हूंदो आहे। छो त तव्हांखे मां पहिरियां पढ़ाए चुको आहियां त यूनिवर्सल सेट हमेशह बिगेस्ट सेट हूंदो आहे ॿियनि सभिनी खां। ॿिया सभु ए बी सी डी जेके बि सेट हूंदा उहे सभु सब सेट हूंदा मातहत हूंदा कंहिंजे यूनिवर्सल सेट जी, यानी उन खां नंढा हूंदा त यानी उन जे ई सेटनि मां, उन जे मेंबरनि मां के सेट हूंदा, यानी उन जे अंदरि लाइ कंदा, त पोइ डायग्राम में बि उन जे अंदरि सेट ईंदो, ॿाहिरि न ईंदो। ठीकु आहे, हाणे वेन डायग्राम त ठाहियूं यूनियन जी, इंटरसेक्शन जी ऐं डिफरेंस जी, मिलाप जी, काट जी ऐं फ़र्क़ जी। ठीकु आहे, हीअ यूनियन जी असां हिते ठाहींदासीं हींअर। यूनियन में छा थींदो आहे त हे यूनियन आहे, हे यूनिवर्सल सेट आहे, ही सम्झो ए आहे, ही सम्झो बी आहे। त यूनिवर्सल में असां जेको जवाब लिखंदा आहियूं उन में असां सभ जा सभु मेंबर लाहींदा आहियूं, सभ जा सभु मेंबर लिखंदा आहियूं, त इन करे हिन जा सभु मेंबर ए यूनियन बी में ईंदा। ठीकु आहे, यानी हे सॼो जो सॼो पाण हे कलर कयो आहे। कलर इन करे कयो आहे, कलर हमेशह उन पार्ट खे कबो जेको जवाबु हूंदो। ठीकु आहे, ही सॼो जो सॼो जवाबु छाजो आहे? ए यूनियन बी, यानी ही कलरफुल जेको एरिया आहे उहो शो थो करे ए यूनियन बी जे जवाब खे। ए यूनियन बी में ए जा बि मेंबर सभु हूंदा, बी जा मेंबर बि हूंदा, को खुटल न हूंदो। इन करे सभिनी खे कलर कंदासीं। ऐं हिते जेकॾहिं मां इंटरसेक्शन कयां, यानी ए इंटरसेक्शन बी, हाणे हे त यूनिवर्सल सेट आहे, रेक्टेंगल आहे, हे सम्झो ए आहे, ही सम्झो बी आहे। ठीकु आहे, हाणे ए इंटरसेक्शन बी में जेके जवाब जा रुकन हूंदा, हिन जे जवाब में जेके रुकन हूंदा उहे तव्हांखे ख़बर आहे उहे कहिड़ा हूंदा आहिनि। उहे हूंदा आहिनि उहे जेके ॿिन्ही में मुश्तरिक हुजनि, हिकु जहिड़ा हुजनि, यानी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते जेके ईंदा, ही एरिया अहिड़ो हूंदो आहे जंहिंमें हिकु जहिड़ा नंबर रखिबा आहिनि। मां हिते ठाहियां थो 1 2, हिते थो ठाहियां 3 4 5। ठीकु आहे, हाणे ही ए सेट आहे, मिसाल वठो ही बी सेट आहे। ए जो जेको सेट आहे उहो आहे 1 2 ऐं 3, ऐं जेको बी जो सेट आहे उहो आहे 3 4 5। ठीकु आहे, हाणे तव्हां मूंखे ॿुधायो हिन में हिकिड़ो मुश्तरिक नंबर बि आहे, अहिड़ो 3 नंबर आहे हिन ॿिन्ही में, जेको हिन ॿिन्ही जे विच में ईंदो, हिन ॿिन्ही जे विच में ईंदो। ठीकु आहे, त हिते आयो आहे। उहो छो आयो हिते? छो त हिते मुश्तरिक जी जेका जॻह हूंदी आहे उहा हीअ आहे। ठीकु आहे, यानी हिते ही जेका ॿिन्ही सर्किलनि जे विच में जेका हीअ जाइ आहे उन में असां अहिड़ा रुकन रखंदा आहियूं जेके ॿिन्ही में हुजनि। ठीकु आहे, सो हीअ जॻह आहे मुश्तरिक वारी। सो हिन जो अगरि हिन ॿिन्ही जी असांखे इंटरसेक्शन लॻूं, तव्हांखे ख़बर हिन ॿिन्ही जी इंटरसेक्शन जवाबु 3 ई ईंदो आहे। त असां हिन ॿिन्ही खे रखी हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जवाबु हे कढंदासीं 3। ठीकु आहे, विच खे कलर कंदासीं। इन हिसाब सां मां हिते कलर कयो आहे हिनखे, उहे मूंखे ख़बर ई, छो त हिन ए जा जेके बि मेंबर हूंदा, बी जा जेके मेंबर हूंदा, उहे सभु अलॻि अलॻि हूंदा, पर जेके हिते हूंदा उहे ई हिकु जहिड़ा हूंदा, ऐं हिकु जहिड़ा जेके रुकन हूंदा उहे ई त हिन जो जवाबु आहे न, यानी ही जेको जवाबु ईंदो उहो हिन जो हूंदो। हाणे था अचूं डिफरेंस ते।
डिफरेंस में छा थींदो आहे ॿारो, डिफरेंस में असांजा मुश्तरिक कटिजी वेंदा आहिनि, मुश्तरिक सभु कटिजी वेंदा आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पहिरें सेट वारा बचंदा आहिनि। हे ए आहे, हे बी आहे, ऐं हे यूनिवर्सल आहे। तव्हांखे इहा ख़बर आहे त जेकॾहिं हिन में हिकु जहिड़ा हूंदा, ठीकु आहे, डिफरेंस में हिकु जहिड़ा हूंदा आहिनि त उहे कटिबा आहिनि। मिसाल ए में बि के हिते हिकु जहिड़ा हूंदा, बी में बि के हिकु जहिड़ा हूंदा, उहे सभु कटिजी वेंदा। जवाब में छा उहे हिकु जहिड़ा हूंदा आहिनि? जवाब में हिकु जहिड़ा असां रखंदा ई न आहियूं। जवाब त उहो हूंदो आहे जेको हिकु जहिड़ा कटे करे जेको पहिरें में बचंदा आहिनि उहे लिखंदा आहियूं। इन ई करे डिफरेंस में वरी असां छा कंदा आहियूं, पहिरें खे कंदा आहियूं कलर, पर उन मां हिकु जहिड़ो पार्ट कटे। हीउ जेको विचों पार्ट आहे न, इहो हूंदो आहे हिकु जहिड़ो पार्ट, इहो त असां कटींदा आहियूं न डिफरेंस में। इन ई करे हिनखे असां कटे छॾींदासीं। इन ई करे डिफरेंस जो जेको आहे तरीक़ो उहो हीअ आहे त हिनखे हिते कलर कजे पहिरें खे सिर्फ़ु, छो त कलर हमेशह उते कबो आहे जेको जवाबु अचे। यूनिवर्सल जेको यूनियन आहे उन में सॼो जो सॼो जवाबु आहे, इन करे समूरे खे कलर आहे। इंटरसेक्शन में सिर्फ़ु हिकु जहिड़ो जवाबु हूंदो आहे, हिकु जहिड़ो कोन, इन करे हिनखे हिते कलर आहे। ऐं हिन में पहिरें जो जवाबु हिकु जहिड़ा कटे करे पहिरें में जेके बचा उहे लिखंदा आहियूं, इन करे पहिरें खे कलर कयो आहे। हाणे जेकॾहिं मूंखे डिसजॉइंट सेट लिखणो पए, पाण पढ़ी आया आहियूं त डिसजॉइंट सेट छा हूंदो आहे। डिसजॉइंट सेट उहो हूंदो आहे जंहिंमें कोई बि मेंबर हिकु जहिड़ो न हुजे। 3 4 ठीकु आहे। त मां हाणे जेकॾहिं ठाहिणु चाहियां वेन डायग्राम में, त पहिरियों त मां यूनिवर्सल सेट ठाहींदुमि, ठीकु आहे। उन खां पोइ मां ठाहींदुमि A1 ऐं 2, ऐं ॿियो ठाहींदुमि मां B3 ऐं 4। हिते मां हिननि वांगुरु हीअं छो न ठाहियो आहे? उहो इन करे कोन ठाहियो आहे त हिन जो मक़सदु हूंदो आहे हिकु जहिड़ा रुकन हिते अचनि, हिकु जहिड़ा न हूंदा त उहे अलॻि अलॻि ठहंदा हीअं, ठीकु आहे। पर जे हिकु जहिड़ो कोई हूंदो त उहो हिन सां गॾिजी ठहंदो हीअं मिली करे, ठीकु आहे। सो डिसजॉइंट सेट खे मां हीअं शो करे सघां थो। ऐं जेकॾहिं ओवरलैप हुजे त पोइ उनखे असां कीअं कंदासीं शो। मिसाल ए आहे ऐं हिते मां सी बि कयां थो, हिकिड़ो सी थो कयां मां 2 ऐं 3। ओवरलैप जो मक़सदु इहो हूंदो आहे त कोई बि हिकिड़ो असांजो हुन में लाइ करे, ठीकु आहे। त हाणे मां हिते ठाहियां थो हिकिड़ो यूनिवर्सल सेट, ठीकु आहे। उन में मां थो ॾियां ए ऐं सी, हिते मूंखे सी बि लिखणो आहे। हाणे ॾिसो ए ऐं सी में कहिड़ो नंबर आहे जेको हिकु जहिड़ो आहे। ए ऐं सी में नंबर जेको 2 आहे उहो हिकु जहिड़ो आहे, यानी हिन में हिकु जहिड़ो आहे त सही न, घटि में घटि कोई त आहे न। त उहो जेको 2 आहे उहो हिते ईंदो, जेको बि हिकु जहिड़ो हूंदो मुश्तरिक उहो हिते ईंदो। हाणे ए जो जेको 2 आहे उहो हेॾे हली वियो, बाक़ी हिते 1 थो बचे ऐं हेॾे वरी 3 थो बचे। यानी कलर कंहिंखे कंदासीं हाणे असां हाणे हिन कलर कंदासीं, ठीकु आहे। हिन कलर करे हिते 2 लिखंदासीं, कलर पहिरियां कंदासीं पोइ मथां 2 लिखंदासीं जीअं ज़ाहिर अचे, ठीकु आहे। हाणे हीउ मुंहिंजो आहे ओवरलैपिंग। सो तव्हां कोई बि सेट वेन डायग्राम जी मदद सां शो करे सघो था। वेन डायग्राम में तव्हां यूज़ करे वेन डायग्राम खे कंहिं बि सेट खे या आंसर खे अवां ग्राफिकली शो करे सघो था। उमेदु आहे तव्हांखे वेन डायग्राम यूनियन जी, इंटरसेक्शन जी ऐं डिफरेंस जी सम्झ में आई हूंदी। मश्कूं कंदासीं त हुन में अञा वधीक क्लियर थी वेंदी। मां हिते एग्ज़ाम्पल ॾेई तव्हांखे सम्झायो आहे। डिसजॉइंट जो एग्ज़ाम्पल बि मां तव्हांखे ॾिनो, ओवरलैपिंग बि ॾिनो, ठीकु आहे। हीअ बि तव्हांखे सम्झाया। इन खां बाद मश्कुनि में अगरि तव्हांखे प्रॉब्लम हूंदो त उते तव्हां सॉल्व करे वेंदो, ठीकु आहे। मश्कूं बि असां कंदासीं, ज़रूरु कंदासीं। हाणे मश्कुनि जो ई वारो आहे। त नेक्स्ट लेक्चर ताईं ख़ुदा हाफ़िज़।